ब्रेकिंग न्यूज़ आहे अवासा शेयर कंदासीं। सराड़ी रेलवे स्टेशन भरिसां ट्रेन हादसे में ज़िम्मेवार करार ॾिनल 6 ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि खे मुअतल कयो वियो आहे। तव्हांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। मुअतल थियलनि में डिविजनल एग्जीक्यूटिव इंजीनियर सखर हाफिज़ बदरुल आरफीन, वर्क मैनेजर डिविजनल वर्कशॉप कराची आतिफ, असिस्टेंट इंजीनियर नवाब शाह, मुशरफ मजीद शामिल आहिनि। इंस्पेक्टर शहदादपुर मोहम्मद आरिफ, पावर कंट्रोलर कोटड़ी बशीर अहमद ऐं के मैन भी मुअतल कया विया आहिनि। तव्हांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। सरहाड़ी रेलवे स्टेशन भरिसां ट्रेन हादसे में ज़िम्मेवार करार ॾिनल 6 ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि खे मुअतल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर AK डायरी खां। जी AK, वधीक छा तफ़सील आहिनि? अॼु बिल्कुलु 2 ॾींहं अॻु नवाबशाह भरिसां सराड़ी रेलवे स्टेशन ते जेको आहे अफ़सोसनाक वाक़ियो हज़ारा एक्सप्रेस ते आयो। उन दौरान जांच कमेटी तरफ़ां रिपोर्ट जेको आहे हेड ऑफिस मोकिली वई, जंहिंखां पोइ हेड ऑफिस कार्रवाई कंदे 6 ऑफिसर ऐं मुलाज़िम मुअतल कंदे हादसे जो ज़िम्मेवार करार ॾिनो आहे, जंहिंमें 18 ग्रेड जो डिविजनल एग्जीक्यूटिव इंजीनियर सखर हाफिज़ बदरुल आरफीन आहे, जॾहिं त ग्रेड वर्क मैनेजर डिविजनल वर्कशॉप कराची आतिफ इशफाक, ग्रेड 17 जो असिस्टेंट इंजीनियर नवाब शाह, मुशरफ मजीद ऐं परमानेंट VE इंस्पेक्टर शहदादपुर मोहम्मद आरिफ ऐं पावर कंट्रोल अथॉरिटी बशीर अहमद ऐं ग्रेड 3 जो केमेन कंगली शामिल आहे। इनखे मुअतल कयो वियो आहे। महिरबानी वाजी AK।